जी इन वक्त मां कायद आज़म मज़ार के ॿाहिरां मौजूद आया। जश्न आज़ादी जो ॾियारो कराची में भी भरपूर नमूने मल्हाए पियो वञे। इन वक्त कायद आज़म जी मज़ार जे ॿाहिरां जेको आहे त सभई माण्हू पंहिंजे फैमिलियुनि सूंदो पहुची विया आहिनि। गाॾियुनि में जेको आहे सवार थी ऐं पैदल उन सां गॾोगॾु मोटरसाइकिलुनि ते बि सवार थी माण्हू हीअ आज़ादीअ जो ॾियारो हिते भरपूर नमूने मल्हाए रहिया आहिनि। क़ौमी परचम उन सां गॾोगॾु क़ौमी लिबास ऐं जेको आहे त बेच हणी माण्हू जेको आहे हिते पहुतल आहिनि पंहिंजे नंढनि ॿारनि समेत हीअ आज़ादीअ जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त खेनि ख़ुशनसीबी आहे त हिननि जो जेको मुल्क आहे उहो आज़ादु आहे ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त हीअ आज़ादीअ जो ॾियारो हू भरपूर नमूने मल्हाइनि था। पर कोरोना वायरस सबबि हिन वक़्तु कायद आज़म जी मज़ार जेको आहे उहा बंदि आहे, जंहिंजे करे हिननि खे ॾुखियाई पेश अचे थी ऐं कायद आज़म जी जेका मज़ार आहे उहा बंदि आहे। हिन वक़्तु बि माण्हू जेको आहे त पंहिंजे नंढनि ॿारनि सूधो जेको आहे त आज़ादीअ जो ॾियारो जेको आहे त मल्हाए रहिया आहिनि। ऐं हिते सवनि जी तइदाद में असांखे माण्हू नज़र अचनि पिया, मर्द तोड़े औरत उन सां गॾोगॾु नंढड़ा ॿार बि जेको आहे त हीउ ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे त कायद आज़म जी मज़ार ॿाहिरां जेको आहे त माण्हू बीठल आहिनि। मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां उहे हिते जेको आहे त आज़ादीअ जो ॾियारो मल्हाइण लाइ पहुतल आहिनि। जी